मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई वॾा वॾा साह खणूं वॾा वॾा साह खणूं। डॉक्टर तू मुझे धी जो इलाज कर मुंह में बिलियारी अख छो विधी थे। अम्मा को पुराणो को ट्रायल त ॾिस हिन मुंह जो अखियूं तो ॿधूं हिन ॿेर जी ढिंगरीअ खे डॉक्टर जी डिग्री कीअं ॾिनी अथनि। भली चो ॿेर जी ढिंगरी पर हिन अलण वटि आहे डॉक्टर जी डिग्री। जॾहिं तबियत वेंदई बिगड़ी पोइ यादि कंदो हिन डॉक्टर अलण खे। लालू तोखे लाली जे इलाज लाइ चयो आहे या मूंखे तकण लाइ चयो अथई। मां तोखे गौर सां उन करे ॾिसंदो आहियां मता को तोड़े मर्ज़ लाड़ो करे ऐं तोखे खणी वञनि शहर भाड़ो करे। मुआ हिते असांजो इलाज करण ईंदो ई जे असांखे पिटण ईंदो ई। हिन अलण जूं तव्हांखे दुआऊं आहिनि पंहिंजो ख्यालु रखिजो गरम हवाऊं आहिनि वज़न न विसारजो टाइम ते पीजो जेके मूं ॾिनियूं दवाऊं आहिनि। अहिड़ी उगरियूं दवाऊं थो ॾी जेके असर ई कोन थियूं कनि। तव्हां ना उमीद न थियो पाण उमीद सां थियो। सच डॉक्टर सच त बीठो नच कूड़ जे मुंह में धूड़। डॉक्टर तू केॾो भलो आई पर माइंड जे मामले में सफ़ा ढिलो आई। तारीफ़ करण जी महिरबानी। कुझु दवाऊं लिखी ॾींदुसि सुभाणे न परीं वरी मां ईंदुसि ठीकु आहे। परीं बि वरी ईंदसि। अम्मा डॉक्टर जी मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे इलाज मौजूदो करे ॾिसे तोखे थो छो। बस अम्मा हिते जो मुड़ुस जी महिरबानियूं आहिनि जे लसुड़ी जी गिग असांखे खणी अची हई अथई। अदा कादर मूंखे सम्झ में नथो अचे तूं अलाए कहिड़नि कमनि कारण सां वरितो सॼो ॾींहुं रुली। माण्हू वेंदो आहे का सलाह सुली वठंदो आहे पुछंदो आहे के हाल अहवाल ॾींदो आहे तोखे त थियो अलाए छा आहे। दी तुंहिंजे कमनि मां जान छुटे त कुझु माण्हू ॿियो बि सोचे न। हा हा मुंहिंजा त वॾा कम आहिनि मुंहिंजा कारखाना पिया हलनि उते तूं वेंदो आहीं तोखे त का वांद काई सफ़ा नथी थिए जो तूं मथो बि खणी सघीं। हा हिकिड़ो कमु कर। ओए हो थई वरी कम अञा चई थी त तुंहिंजा कम कोन्हनि। हा हा फ़िलहाल खणी मञा थी त मुंहिंजे कमनि तोखे थकाए छॾियो आहे। फ़िलहाल मञी थी मतलब खे छॾ तूं फ़िलहाल इहा जांच कर त डॉक्टर अलण जेको आयो आहे त इन्हे खे असां कीअं हथी को कयूं। डॉक्टर अलण इहो शायद जेको लालीअ जो इलाज थो करे। हा हा इहो ई डॉक्टर इन्हे डॉक्टर खे ओ हथी को करे रखणो आहे जी इन्हे लाली जो इलाज बंदि थी वञे। ॾिसां थी इहो लालू जेको आहे सो औलादी कीअं थो थिए ख़ुशियूं कंदो नचंदो टिपंदो औलादी कान थींदुसि। हा पुटड़ीअ दीवा हिकिड़ो त कने डॉक्टर अलण असांजे हथ में अचे पोइ ॾिसजांइ हिन कादर जो हिनखे कुट को ॾियण सॼी उमिरि यादि कंदो। मिठल छो छपाई वेठी का ख़बर चार ॾे। केड़ी खबर छाजी खबर काने का खबर है। छोरा मलूका जे बारे में कोन थी पुछां अपने पीरू जे लाइ थी पुछां त गोठ पोतो या न पोतो। अलाए पोतो अलाए न पोतो अलाए बात ते ही प्यालो करे हो मूंखे खबर काने। वॾो लाचार हुस ताज़ो ऑपरेशन थियल हो चयोमांसि त न वञ गोठ त बि मुड़ियो ई कोन वठी पोचो कुले ते रखे भॻो। हेड़ी गर्मी लॻी पई आहे किथे वाट ते मरी पवे मोह त पोइ कंहिंजो थिए। ॻाल्हि त साॻी आहे न घर में मरे तॾहिं बि बेयारो मददगार जेकॾहिं ॿाहिरि मरे तॾहिं बि साॻी ॻाल्हि। पुट मिठल असांजा अंदरि अॻे गरिया पिया आहिनि हिन छोरी खे झल त असांखे सिधा तीर न आणे अंदरि में। मिठल जेकॾहिं मां बि मछली मांसि न त इहो मुकुल सां मणको भञी विझंदीमांसि छोरी जो। मणको भञंदीअ मुंहिंजो मासी मुसीबती जेकॾहिं एॾी मुख में ताक़त हुई न त पोइ पंहिंजी न मलूकीअ जो मलूका जो भञे हा न। मुंहिंजो मतिलब त मणको मिठल वात में मुंग न विझी वे चिरकड़ी जकी करे बंदि करा। ओ चिरकिणी तू भिंजर बात बंद कर ओ वरी मौको मिले न त कम के पट जाए। तू पुटरी लजी कोन तो थी साल के झली त कोन तो वरी चईस तो पो कम के पटजे। ओ अम्मा मां मामले के थदो तो क्या जे मामलो थदो थी सर्द खाने में हलियो वञे जेकॾहिं सर्द खाने में वेंदो थदो थी वेंदो पर फमाता पंदस हे अथ बता चुप कयो मुझो मतलब आ त कुछ टाइम का पो गाल विसरी वेंदस। सभु कुझु विसरी सघे थो पर मलूका जो गुम थियण उन जे पोयां चाच पीरल जो गुम थियण इहो नथो विसरी सघे। हणा डंडो हणा मगज़ में हिकु गर्मीअ छितो कयो आहे ॿियो वरी तूं कहिड़ो पुटु थियो त साल तो वारी मुंहिंजी बेइज़ती पई करे तूं चुप कई वठो ॾिस पोइ शर्म आया त या कोन उहो बि पुॼे पाण खां कोन लोक लाने त गोॾनि खे। ॾिस छोरा तोखे गोॾो थी चवई मुखे गोॾो चए या ठोड़ो चए हिन जी मर्ज़ी। ओ मां ओ मेरी मिसाल थी दे
शर्म ई कोन थो अचे सो न के बे जो तो जड़े मुड़स के मिसाल समझ हया न तो में न हुन में बेहया बेशरम बेटा तो ज़ाल जी की थी बुधी चंपो हणी डंदर तो बनीस अम्मा अने मेहरबानी करे चुप कर ऐं चिरकनी तूं बि चुप करना हे मुंहिंजी मां आहे का सूती मां निकल पांडा न आहे ने बाबा मां वरी पांडा थी तो के नजर अचा मां तो मनी करी मां मां तो मनी चुप कर भले माता माने ते पर निकतो सच तई आने बिट्टू 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 पांडो अरे बस कर डंदा थी कढी पई तो चंपे साड़ी डंदा न फणे पांडो ही चंपे सा दंद बजंदो तेरे पांडो चंपे सा दंद बजंदो फैजू हे गोठाणा वापस ईंदा या मुर्गी ताईं अला तोहार कयूं उस्ताद कच्चो खिलाड़ी समझो तई जा असुल घर ताईं न छॾियान जो ॼाण फको अची कयूं पैसो शइ अहिड़ी आहे न चङनि भलनि खे मोगो करे थो विझे इन जे करे बि सोचां ही साईं तव्हांजी अमानत मावाली तो जो मूंखे आसरो न मां लालू खे चई थो की मश्करनि जे ॻोठ में कमु वठी ॾींदुसि अरे ॿियो सीन त हले थो अञा कहिड़ो कारो मूं कयईं हाणे हल हितां त माण्हू न ॻोठारा सम्झी त हे बस असां मिलियल आहे त असां वांगुरु बुझ बुझ न करे छॾींदी हाणे हल मां एतिरो चरियो थो रही आहियां माण्हू खे चवंदो मां साईं खे मिठाई ॾियां ॻाल्हि ॿुध तोखे पैसा कुझु ॾियां थो तूं खे रख हा न सुभाणे वरी खत ई त ॿिया बि ॾींदोसांइ हा न बाक़ी इहो जेको वलू व्याधी आहे न इन खां थोरो पासो कंदी कर इहो निभाग अहिड़ो आहे कंहिंजे काज में न तुंहिंजो काज ई फिटी वञे मां माण्हू न आहियां बाक़ी कंहिं लूसी लबाचे जे हथ में ॾिनल हथियार आहे जो शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी थियूं सुरे खाधल काठी मां त सुरे लॻल काठी आहियां पर मां चवां थो सुरे लॻे काम बि तूं ई काठी बि तूं ई बीमारी बि तूं ई चवंदा न आहिनि त इहो व्याज ऐं व्याजी हिकिड़े क़िस्म जी उॾही आहे जेका इंसान खे अंदरां अंदरां पोरो ऐं खोखलो कंदी आहे जेकर न मुंहिंजो वस पुॼे त सॼी सिंध जा व्याजी गॾु करे हिकिड़े हंधि बम हणनि ख़ुदा जो कसम आहे इन करण सां ॾाढो सवाबु थींदो अरे सवाबु त जो पुट मां छो खटियां तोखे सिरो टाहणीअ जो ते पूरो थो कयां तुंहिंजे मण ते इज़त त चाहे लालू बि पुट मण मिठाइयूं विराईंदो सिर वञी धूड़ पाए मूं हिते त न वेठो न मूंखे लाचारी कोन पियो जो तव्हांजे पारां वती थी शाहिदियूं ॾियां कोर्टुनि जा चकर काटिया न न निकिरो हितां वञी ॿाहिरि विड़ो इज़त जेकॾहिं तोखे इज़त सां ज़िंदगी खाइणी आहे न त हिन उभे मुहारे जी जान छॾ न त तोखे त ख़बर आहे न त वलू कंहिंखे वणे न वणे अॻिते हिनखे डायलॉग मुंहिंजो यादि हूंदो अरे हा हा व्याजी तो मां त पंहिंजा ई तंगे ने झोलियूं खणी था पिटनी पर हला असां इहो डिघो रसो अथई उनखे केरु कटे अरे तूं त रसे ताईं बि कोन पहुचंदे पुट अॼु मां तुंहिंजी जॻह न मुठी आहे न वागुओ जहिड़ी या चिथे आहे थो इज़त या काती किथे आहे जेका जॾहिं बस वठी किथे आहे किथे आहे चङो हाणे हलो 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 रिवर्स तूं ई कर तूं ई पोइ दर खां वञ हल 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 गेट आउट ऐं तूं हल हल पर मूंखे थो कढी बि तुर पाण तूं बि वञ हल चरियो करे छॾियो अथव हेॾे काॾे थो वञे मैदान जंग घर न आहे मैदान जंग करे छॾियो न माण्हू जायो मूं तां खिलंदा त मार का ख़ुदा जी पए न ही इज़त जे इश्क में पिया हिक ॿिए सां विड़नि थोड़ वञी पाइनि न ॻाल्हि सही आहे हाणे आउं बि इन्हनि खे विढ़ाए विढ़ाए बांगो कंदीसान आहिनि त ॿई सुञा न पर हाणे छा कयां कादन अचे उन खां सलाह थी वठां तिन्हनि मुअनि खे मारायां की अम्मा छा थियो आहे मुसाग जे छोॾे जहिड़ो मुंहुं कयूं वेठी आहियां कयो छा को ग़लति कमु मवालीअ न मासी मां परेशान इन लाइ आहियां त मवाली पैसा घणा थो खणी अचे अहिड़ी अमड़ है वाह जो अकुल अथई ज़ाइफूं परेशान हूंदियूं हिन मुड़सनि जे घटि कमाई आणण जे लाइ हे वधीक थो कमाए अचे त तुंहिंजी खोपड़ी थी फिरे मासी हिलाल जी कमाई में महिनत घणी ऐं पैसा घटि हूंदा आहिनि पर मूंखे मवाली जो कमु सम्झ में नथो अचे सुबुह जो जेके साफ़ सुथरा कपिड़ा पाए थो वञे
शाम जो उन्हनि साफ़ सुथरनि कपिड़नि में वापसी थो अचे। अब तुंहिंजो मतिलबु छा आहे त ॿाहिरों ॿिया कपिड़ा मटायूं अचे छा? कपिड़ा मटाइण जी ॻाल्हि नथी कयां। माण्हू महिनत मज़दूरी कंदो आहे त कपिड़ा ख़राब थींदा आहिनि, पघर में मिट्टी जा निशान हूंदा आहिनि। मतां कंहिं एसीअ वारी ऑफिस में कमु मिलियो हुजेसि। मासी मूंखे त ख़ौफ़ थी वियो आहे त मवाली पहिरां वांगुरु नशे जो कारोबार त नथो करे, अॻु वांगुरु पाण सां गॾु असांखे बि न विझे काठ में। जे तोखे इन्हे खुटके सोढ़ो कयो आहे त प्यार जो हथड़ो घुमाए सची कराए वठेसि। अॻे वांगुरु पाण सां गॾु असांखे बि न काठ में विझे। मासी इन ॻाल्हि त मूंखे मुंझाए छॾियो आहे। मवाली खां सच ॻाल्हायां त कीअं ॻाल्हायां? चवई छा थो? का त ॻाल्हि कई हूंदई न। बसि ईअं थो चवे त खुटको न कर, मां को ग़लति कमु नथो कयां। ऐं हा, ईअं बि चवे थो त वहमनि जो वापार थो कयां। वहमनि जो वापार? इहो को नओं कारोबार आहे छा? सॼी ज़िंदगी कोन ॿुधोसीं इहो, वरी हाणे कहिड़ो वापार शुरू थियो आहे? जेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी। हिन जी ॻाल्हि जाचणी पवंदी। हाणे ॼाण पहुतो, सम्झी न वञे त असां पाण में ठहियल आहियूं, ड्रामो पिया कयूं। हा मड़ा, मां वञां। बीबी मासी, ही मुंहिंजा पैसा अॻे वारे पैसनि सां मिलाए रखिजा। ठीकु आहे मड़, ठीकु आहे, सही आहे। सेठाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी, पर सिर बि तुंहिंजो, सुर बि तुंहिंजो। चाचा पीर बख्श, ओ चाचा पीर बख्श, यो मलूका किथे आहे? मलूका मुझे मतलब आ त हेण मलूका किथे आहे? चाचा मां तोसां पीर बख्श ॻाल्हाई छो थो तऊं? भला ॿुध, किथे जो टोनी टहिड़ो कराची त कोन खंबे वियो अथसि? ॾिसां मसलो कहिड़ो आहे? हिन ऑपरेशन त आंड्रे जी कराई आहे या ज़बान कटराई अथसि? कुछ ई कोन थो। ये मलूका आपघात त कोन कयो? न मलूका डॉक्टर मूंखे ॾाढी न खपे, रिज़ल्ट खपे, रिज़ल्ट। मुंहिंजे इलाज मां तोखे कोन लॻंदी कस। मूं ते एतबार न थई त सभु ॼाण थी तो वारी ससु। सही आहे, मतिलब त मां पुर उम्मीद थिया न। ज़ाल थींदी आहे उम्मीद सां त मुड़ुस खे बि हलाइणो पवंदो आहे पंहिंजो बस। वधीक वञी घर जांच कर, वॾी ॼाण वारी आहे तुंहिंजी ससु। सही आहे डॉक्टर। हाणे कम जी ॻाल्हि ते अच, मूंखे इहो ॿुधा त मां इज़त खे न ॻोठ में रहण ॾियां या कढांसि? अलफ खां वठी हे ताईं सॼी हक़ीक़त ॿुधाए आयो आहे तव्हांजी ससु खे। ओबा हिरे ओ डॉक्टर, ओबा कहिड़ो तूं असां पढ़ियल या तव्हांजो असांखे संग वरतल आहे? ख़ुदा जी का तोखे सणाई थींदी। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हर शहर में मुंहिंजी ससु छा सुबुह जो ॻाढ़ी, शाम जो खाइणी, दवा पी लिया। तव्हांजी ससु नाले वांगे जाई बि सुरीली आहे। मरी असीं ल थी जाती। हिन वारी लारी जो इलाज कयो? हा सही, ॿिए ॾिसंदा अहिड़ो तंग कयो थे, मूंखे तुंहिंजो इलाज कराइणो पवंदो। हाणे सम्झ में कोन आयो? तव्हांजी ॿोली बाड़ी आहे, इन हिसाब में तव्हां वारी ससु वॾी राड़ी आहे। वरी मुंहिंजी ससु? ओ डॉक्टर, लॻे थो मुंहिंजे हथ हाणे तुंहिंजी पछाड़ी थी। वरी जे मुंहिंजे ससु जो नालो वरितई न त ॿ टुकर तुंहिंजी क्याड़ी थी। मुंहिंजी ज़ाल लाली जो इलाज कंदे कंदे मुंहिंजे घर में तोखे ईंदे ईंदे कहिड़े क़िस्म जी बीमारी थी वई आहे मूंखे ॿुधाए। रहिया पंहिंजे सोरे कलूअ खे त घाटे ते चढ़ी मणको भॼई। वारे सोरे कलू तोरो मणको भॻो। तूं ॿियनि जो त छा, पर पंहिंजो बि इलाज न कराए सघंदे। ज़ाल ठहंदी आहे मुड़ुस सां, इहा तव्हां पक कयो। हरू भरू खामखा न डॉक्टर ते शक कयो। ठीकु आहे पुट, तूं ईमानदारी सां लाली जो इलाज कर। बाक़ी तुंहिंजूं ख़्वाहिशूं जेके बि सुई खां धागे ताईं सभु पूरी कंदोमांइ। अबू जी बंबू, तो वारो पोए वारो पीउ यानी अबू फादर मोटी आया छा? बाबू पीरू मोटी आया छा? पुछी दो या ॿुधाई दो? न पुछे थो न त मोटी आया छा? त पोइ हाणे ॿुध। हा त पोइ ॿुधा न। हाणे पंहिंजे पीउ जो मुखा थो पुछी, छा मां को चिंगिची हलाईंदो आहियां जो ईंदड़ वींदड़ माण्हुनि ते नज़र रखंदो आहियां? पीउ तुंहिंजो आहे मुंहिंजो? बाबा पीउ त मुंहिंजो आहे। पोइ तूं ॿुधाए मूंखे त घर पहुतो या न पहुतो? बाबा लाइ घर वञा त ख़बर पए न, पर ॻाल्हि त ॿुधा, ए तो ॾिठो अथसि? न मूं त कोन ॾिठोमांसि। ॿिनि टिनि माण्हुनि मूंखे ॿुधायो त बीमार रढ वांगुरु कंध लाड़ियो, ज़बान ॿाहिरि कढियो, घर पे वियो। चाल सफ़ा हीअं कुमी वांगुरु ज़ीरो स्पीड ते हुअसि। ज़ीरो स्पीड?
माना मां बाबे खां अॻु में घर पहुचंदुसि। अरे वींदे त ख़बर पवंदई न, या हिते वेठे वेठे पोइ अॻिते पोइते गेरूं हणंदे। वञ। हा बाबा मां वञा। ए मुंहिंजा मालिक, तूं छो हर मुंहिंजी दुआ खे रिजेक्ट जो ठपो हणी उछलाए फिटो कंदो ई? पर मालिक, अॼु हीअ मुंहिंजी दुआ क़बूल पए। ने छोरी मलूका खे हो पीरू पेटो जिते ॻोल्हण वियो आहे उते न हुजे। वो त मां लालूअ खे लालू अहिड़ा बुर्श ठोकिया, डबल न ट्रिपल ट्रिपल। शाबाश पावली शाबाश, तूं पंहिंजे मोभी पुट खे मतलब कमाऊ मुड़ुस खे ज़ोर थी ॾी, दुनिया खे ख़बर पए त असां हाणे सुखिया आहियूं, बुखिया न आहियूं सुम्हंदा। मवाली, हाणे त मूंखे वहम तो थिए, ना ही तुंहिंजे हथनि में लिफूं आहिनि, ना तुंहिंजे मथे में मिटी आहे, ना ही तूं थकल थकल तो लॻी। पोइ बि रोज़ एतिरा पैसा किथां तूं आणी? मवाली, तूं कम कहिड़ो थो करीं? ओ चिरियन जी चेयरमैन, तूं खुटके वारी खिड़कीअ ॾे पंहिंजे कन खे ई न मोकिल जो हरू भरू का शइ ॿुधे। ऐं मां अहिड़ो ग़लति कमु अॼुकल्ह करण ई नथो सघां, छो त मता दुनिया मुंहिंजे ग़लति कम जे करे तोते आङुरियूं खणे। तूं रुगो ॾोकड़नि सां भांडारा भर, फ़हमनि सां दिलि न भर। ऐं भांडारा एतिरा भरिजी वञनि जो जंहिंमहिल भांडारनि खे भञूं न त हीअं ॾोकड़ ई ॾोकड़ हुजनि। पोइ उन्हनि ॾोकड़नि सां मां तोखे सोना ज़ेवर वठी ॾियां, लीलम वठी ॾियां, झाला वठी ॾियां, फाला वठी ॾियां, कोका वठी ॾियां, एरिंग वठी ॾियां। अतुल एतिरो तोखे सोन सां पूरे छॾियां जो तुंहिंजे कननि ते जेको सोन जो वज़न थिए न, उन में तुंहिंजे कननि जूं पापड़ियूं छिॾी पाको वञी कनि। ऐं पोइ हो मिसाल पंहिंजी जाइ ते हक़ीक़त साबित थिए त उहो सोन ई घुरियो जेको कन छिने। वाकई मवाली, अहिड़ो सोन ई घुरियो जेको कन छिने? चरी असुल में पैसे जी मस्ती आहे, इन करे ॻाल्हि थो कयां, न त तुंहिंजा अहिड़ा सुहिणा कन मां तोछन राईंदुसि। इन जे करे पैसनि जी परवाह न कर, पंहिंजी मर्ज़ीअ सां न खपा, पर धोखो कयई त पोइ ॻोठ में हूंदई गोल न जा टटका। मवाली, फिलहाल सोन के छॾ, मूंखे 4 वॻा वठी ॾे, 2 मुंहिंजे लाइ ऐं 2 मासी सेठाणी जे लाइ। ख़बरदार, जो मुंहिंजे पैसनि मां अम्मा सेठाणी खे वॻो वठी ॾिनो अथई। वॻो त वॾी ॻाल्हि आहे, रील बि न वठी ॾिजांइ, बटण बि न वठी ॾिजांइसि। हाणे त मां चवां थो अम्मा सेठाणी मुंहिंजे मुंहं ॾिसण सां सिके, हाणे मां घर में बुरको पाए घुमंसि। मवाली को मां मासी जे मथां क्यास करे कुर्ब थोड़ी थी कयां। हुन मूंखे जेके 2 टे लटा वठी ॾिना आहिनि न, मां हुनखे वापसि थी कयां। हलो थी करी, कर्ज़ ई मर्ज़ लथो चङो आहे, न त कर्ज़ अहिड़ो मर्ज़ आहे जो हिकिड़ो दफ़ो चढ़ी वञे न, लहण जो नालो ई नथो ॾे, माण्हू वरी गुज़ारे वञे। अमा पहुतो? केरु पहुतो? काथे पहुतो? मिठू, हिते पहुचणो हुयसि के ॿिए पासे, पर ॿुध त सही, पहुचे केर थो? अरे बस त कयो, बाबे पीरू जो तो पुछां हिते पहुतो या न आहे पहुतो? न, हिते त कोन पहुतो आहे, तोखे कंहिं ॿुधायो त पहुतो आहे हिते? ॻोठ वारनि त सुबुह ॾिठो आहे त ॻोठ में पहुतो आहे, पोइ किथे गप में त फांसी कोन पियो? पहुतो पीरू पाण पहुतो। पाण त पहुतो, पर हुयो काथे बाबा? किथे गप में फांसी पई छा? थोड़ो दम पटण ॾियो बाबा, साह खणण ॾियो, अचण सां ई बाहि ॿारे ॾिनी अथव। बेहाल वाल मलूका उते हुई? पहिरियां पाणी पीअंदुसि, मरां थो साह में, ताज़ो ऑपरेशन थियल आहे। हा चाचा, मां तोखे पाणी बि पीआरींदसि, पर पहिरियां इहो त ॿुधाए उते मलूका हुई? माई तव्हांखे बि चुप करण में मज़ो कोन थो अचे, यक 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 लॻी पई अथव। बस त कयो त बाबे खां मलूका जो त पुछां। हा बाबा, शुरू कर कम खे। पानी छाबो तोखे बोतल थो पियारियां, तूं रुगो हाल वाल ॾे, दिमाग़ कमु कराई थो, उस में आयो आहीं। हाणे तूं मलूका जो हाल वाल ॾे, या नांग वारी छप छो आई अथई? वाह पुट वाह, ये सॼो पेज जा जुमिला ॻाल्हाया थी, मां चयो मुंहिंजो पासो ॻाल्हाईंदे, पर फिरीगिरी लत ई मुंहिंजे मथां रखी थी। तुंहिंजी बि साॻी ॿोली त मलूका किथे आहे, मलूका किथे आहे। मां त सम्झो मुंहिंजो पुटु सॼण आहे, मुंहिंजे लाइ भॻो वेंदो, बोतलूं जूस खणी ईंदे, पर तूं त माणे वारनि खां बि वधीक मेसणो निकिते। हूअ सॼो ॾींहुं उते पियो धिका खाई, तोखे एतिरो नथो ॿुधाई त मलूका उते हुई या न? हा चाचा, हरू भरू सस्पेंस में साह छो थो कढे, ॿुधाए छो न तो? मलूका उते ॾाॾाणनि वटि हुई ऐं हेॾे अचण खां इनकार कयो अथई। चए पई मां होॾां कोन हलंदसि, हिते सही आहियां, ऐं लालू बि मूंखे ठुकराए छॾियो। मुंहिंजो मतिलबु आहे त हाणे हूअ हेॾे कॾहिं बि कोन ईंदी।
शुक्र आहे मुंहिंजा मालिक। बाबा मूंखे बि लॻे थो त मलूका खे सूतली साहब वांगुरु शब कोरी आहे, अखियुनि जो इलाज कराईंसा न। छोरा तोखे कीअं ख़बर पई त मलूका खे छपकोरी आहे? अरे जेका सॼे ॻोठ खे छॾे लालूअ खे पसंदि करे, वांधी न हूंदी तो छा हूंदी? हे तूं झिलकड़ी ए बाबे खे पाणी पिया ॾिस न, कुकड़ वांगुरु पियो सहके। अम्मा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वरी कहिड़ी? उहा इहा ॻाल्हि त कंहिं माण्हू जो पंहिंजो भाग हूंदो आहे। हिकिड़नि माण्हुनि खे वरी माउ पीउ जी दुआऊं हूंदियूं आहिनि, पर वरी छा ॻाल्हि कंहिंजी थी करी? अम्मा लालू जी ॻाल्हि थी कयां। लालू कीअं नहीं भाग हुआ? मुंहिंजो मतिलबु आहे त कीअं हुनजो भाग कोन्हे को लालू जो? अम्मा अॻिमी बि केतिरियूं लाटरियूं वरितई, घणनि माण्हुनि जूं खुलियूं, पर हिन जी त हिकिड़ी बि न खुली ऐं हिन जो हिकिड़ो अंग बि कोन लॻो। इन मां ई साबित थियो त हिन जो को बि भाग कोन्हे को। बाक़ी रही माउ पीउ जी ॻाल्हि, माउ जी त असांखे ख़बर कान्हे, बाक़ी पीउ अथसि उहो त असांजे अखियुनि जे आॾो आहे। असांजे साम्हूं त कॾहिं चाचेरी बसि लालूअ जे लाइ त दुआऊं कोन घुरियूं आहिनि, पोइ बि लालू बाज़ी खटे थो वञे। वरी कहिड़ी बाज़ी खटे? ॿुधो ई कोन त पीरू ऐं मिठल लालूअ खां माफ़ी था वठनि ओ ताक़त ते। अम्मा इहा ॻाल्हि बि आहे त लालू हाराईंदे हाराईंदे बि खटे वेंदो आहे। ए साॻा मिठल वारा चवंदा आहिनि त लालू कारो आहे, पोइ साॻो ॿाहूं ॿधी मिंथूं करे पेरे पवंदा अथसि ऐं परचाईंदा अथसि। लालू साहब जो खेल। अरे हेॾे ओए पुराणे मकान जी भगड़ ना थी करे कोई हेल अजड़े छाजा किनियूं मुंहिंजियूं ईअं काहे थियूं पवनि जीअं ॿाकरो माल परावनि घरनि में काहे पवंदो आहे। लालू साहब असांखे बख़्श कयो, असांखां वॾी ग़लती थी वई आहे। मां पंहिंजे सॼे खानदान जे तरफ़ां तव्हां खां माफ़ी वठण आयो आहियां। अड़े तव्हांजी ग़लती एॾी वॾी आहे, तव्हांजो पूरो खानदान जो मूंखे हथ ॿधे न पेरे पए न, उहो बि बख़्शण कयां। तूं मूंखे अकेले माफ़ी वठण आयो आहीं? लालू साहब बाबो पीरू बि मूंसां गॾु अची पियो, पर छा हुनजी मजबूरी आहे, ताज़ो पेट जो आंडो कटरायो अथई। मूं सम्झो मथां घेरो थी पए, बाबे जो सिबिल आंडो मथां खुली पए। ठीकु आहे, मूं तव्हां सभिनी घर भातियुनि खे माफ़ कयो, पर तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। काॾे लालू साहब? बाबा मां उते पियो थो वञा जिते वल्लू गंद पियो थो करे, मुंहिंजे ख़िलाफ़ माण्हुनि खे मौक़ो पियो थो करे, मां ओॾे वञां थो। अरे छा था सोचियो? बात में मुंग पियल अथव छा? होशियार थियो बाबा, कुझु कम खे पटियो, इन लालू लंघे खे विचां करो कोन न ॾियो। मुंहिंजे ख़्याल में वल्लू सही थो चए, लालू साहब खे कुर्सी तो उथारियूं त पोइ हलो यो करे इन लालू लंघे खे लत हणी कुर्सी ते हलायूं। हलो कबीरत हंजे छत्री बात में गुदिया हलो मस त पुत्र असांखे मौक़ो मिलियो आहे त तोखे पेश तो करे कुर्सी ते हलायूं। छोबा कहिड़े जो में कमाई थी जहिड़ी लत मुंहिंजी कुर्सीअ ते हणंदे जरका। लालू तो ॻोठ जी न्याणी खे गुम कयो आहे। त न्याणीअ खे गुम कयो आहे? बाड़ेरा बगी कुकड़ बूथिया मूंखे इहो ॿुधाए पई जेका छोकिरी गुम थी आहे उहा वल्लू जी शादी कुझु बि न। भला मलूका जा मालिक कहिड़ा आहिनि? पीरू ऐं मिठल। अरे मिठल हेॾिया मिठल। लालू साहब जी बाबा हिननि खे ॿुधाए खे ॻोठारा कुझु बि खे ॿुधाए त वल्लू बदलू छाजे लाइ थो वणे? अदा ॻोठारा मुंहिंजा भाऊ, ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो बाबू पीरू आहे न, उहा मुंहिंजे अबा ने ॻोठ वियो हो। ॾाॾा जो असांजो घर आहे न, ॾाॾे ॻोठा। हा उते मलूका वेठी आहे बा, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। बाक़ी मलूका हाणे मस्किरनि जे ॻोठ में वापसि अचणु नथी चाहे, थोरी तकलीफ़ अथसि, अलाह कंदो अची वेंदी। बंबू इहो ई सच आहे बा। हाणे ॻोठार मूंखे ॿुधायो, मुंहिंजे लाइ मथो मुंहुं पिया पिटियो, हिन वलड़ीअ लाइ कहिड़ी सज़ा अथव या? निभागे वल्लू ॻोठाणनि खे बरगलाया। अरे वठो ओए थजोस न, हिकु पुरुष न घणा ॼणा आहियो? हिकिड़ो 2 3 4 5 ए लागी था एतिरा पुरुष ख़ुदि जो ॿुध तो जो चयो मां इज़त शादी थी करे। शादी थी करे कैसा? चाचा रिवस कातन मिलियो हो चए पियो त इज़त ऐं वल्लू शादी था कनि। इहा कीअं थी इश्क में घारी हुजे सोब रिवस में? चाचा रिवस ॿुधो आहे त दाई इज़त वेलनि जा वेला बुख ते वेठी आहे ऐं तूं हुन जी का सारे नथो लहीं। वाड़े वा कांडेरा, मां कणक में सार लधीमांसि, सारनि में सार लधीमांसि, अञा छा कयांसि? हींअर त बुख बदहाल कयो अथसि, तॾहिं त वञी वल्लू जो पासो वरितो अथसि। अलाए कीअं थो वल्लू शादी करे, मां मरी वियो आहियां तो हाणे वल्लू शादी कंदो। वल्लू शादी कंदो।
ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।